अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स। अज असां फर्दर थोड़ो डिस्कस कंदासीं हिन HTML जे टैग्स जे हवाले सां। अॼोको जेको असांजो टैग्स आहे, असां HTML जी हेडिंग टैग्स खे असां कवर कयो हो। हेडिंग टैग्स खे कवर करण खां पोइ फर्दर असां कुझु टैग्स सिखंदासीं। सेल्फ टैग हूंदा आहिनि, कुझु क्लोजिंग टैग हूंदा आहिनि। हाणे हिन में असां पैराग्राफ जो टैग जेको आहे सो पढ़ूं था, त हेडिंग जो टैग बि असां रखूं था। हिकिड़ो टैग असां वटि हेडिंग जो टैग हुजणु घुरिजे। H3 असां रखूं था। हाणे हिन में चऊं था दिस इज़ माई हेडिंग, दिस इज़ माई हेडिंग। हीअ असां हेडिंग रखूं पिया। ऐं हिन पैराग्राफ में असां पैराग्राफ रखूं था, दिस इज़ पैराग्राफ। हाणे हीअ असां हिकिड़ो पैराग्राफ रखियो आहे, हिन खे असां सेव कंदासीं पैराग्राफ खे। पैराग्राफ असां इनिशियली हूअं असां को वॾो बि रखी सघूं था, लेकिन को असांखे वॾो पैराग्राफ रखिणो हुजे त फ़िलहालु असां ही बिल्कुलु थोरो ई नंढो पैराग्राफ रखियो आहे हिन हवाले सां। त हिन में असां हिकिड़ी नंढी शइ सिखंदासीं, डेट इज़ एट्रीब्यूट। त यानी एट्रीब्यूट्स छा हूंदा आहिनि, हिन में असां नओं एट्रीब्यूट सिखंदासीं। ओके, हिन खे असां चेक करे था ॾिसूं त पैराग्राफ जो जेको आहे सो कीअं थो कमु करे असां वटि। ऐं उन खां पोइ असां पैराग्राफ लिखियो आहे, ऐं पैराग्राफ में असां हिकिड़ो एट्रीब्यूट यूज़ कंदासीं। ऐं हिन जो असां आउटपुट ॾिसंदासीं त असां वटि हे जेका हेडिंग आहे, जेका बाय डिफ़ॉल्ट असां 3 रखी आहे, ऐं उन खां पोइ पैराग्राफ रखियो आहे, दिस इज़ अ पैराग्राफ। हाणे पैराग्राफ जे अंदरि असां हिकिड़ो एट्रीब्यूट यूज़ कंदासीं। इन खे असां HTML जे अंदरि एट्रीब्यूट चवंदा आहियूं। हाणे हिते असां लिखंदासीं स्टाइल। स्टाइल लिखण सां असां जेकॾहिं टैब जो बटन प्रेस था कयूं त असां वटि हे पाण ई कोड करे वेंदो। ऐं हाणे हिन खे असांखे का न का प्रॉपर्टी ॾियणी आहे। प्रॉपर्टी जीअं मिसाल जी ॻाल्हि, असां हींअर प्रॉपर्टी यूज़ पिया कयूं कलर, ऐं कलर खां पोइ असां हिन खे को बि कलर ॾियूं था। जेकॾहिं कलर जो नालो तव्हांखे यादि आहे, जीअं ग्रीन, जेकॾहिं तव्हां ग्रीन ॾियणु था चाहियो, ग्रीन येलो, हिन पाण असांखे सजेस्ट कयो आहे। जेकॾहिं असां इहो खणूं त इहो बि रखी सघूं था, असां ग्रीन बि रखी सघूं था। हिन खे तव्हां इंटर कंदो त हिन खे असां सेव करे असां पंहिंजे वेब ब्राउज़र ते वेंदासीं, ऐं हिन खे चेक कंदासीं त असांजो जेको कलर आहे उहो ग्रीन थी वियो आहे। ऐं अहिड़े हवाले सां जेकॾहिं असीं हिन में अची हेडिंग H3 जे अंदरि इहो ई एट्रीब्यूट यूज़ कंदासीं, स्टाइल यूज़ कयोसीं, त इन में ई असां हिन खे बि कलर ॾेई सघूं था। कलर ॾेई कॉलन जो साइन ईंदो, ऐं उन खां पोइ हिन जो असां रंग रखियो रेड, ऐं पोइ हिन खे असां क्लोज़ कंदासीं। हाणे अहिड़े हिसाब सां असां हिन में बि कोड असां करे छॾियो आहे। असां हाणे हिन जो कोड चेक कंदासीं आउटपुट में, त हिन जो बि आउटपुट में कलर असांजो रेड थी वेंदो। अहिड़े हिसाब सां असांखे जेकॾहिं कंहिं फॉन्ट जो कलर चेंज करिणो आहे त असां हुन जो कलर चेंज करे सघूं था इन कलर जे एट्रीब्यूट सां। हाणे अहिड़े हवाले सां तव्हांखे बि जेकॾहिं कंहिं शइ जो कलर चेंज करिणो हुजे त असां हिन सां चेक करे सघूं था। अच्छा, सेल्फ टैग जे हवाले सां असां हिकिड़ो पैराग्राफ लिखूं। फ़र्ज़ु कयो असांजो पैराग्राफ आहे, हिकिड़ो पैराग्राफ वठूं पिया। हिन पैराग्राफ में असां लिखूं पिया माई इंट्रोडक्शन। आई एम अ computer science student, and I am interested in computer प्रोग्रामिंग। ओके, ही हिकिड़ी नंढड़ो पैराग्राफ थी वियो। जेकॾहिं असां हिन खे क्लोज़ करणु चाहींदासीं त हे क्लोज़ थी वियो। हाणे असां इहो पैराग्राफ, मां इन करे वॾो पैराग्राफ लिखियो, जेकॾहिं असां हिते हिन पैराग्राफ खे आणियूं था त ही थोरो असां चाहियूं था त हिन खे असां लाइन ब्रेक कयूं, हिकिड़ी जॻह खां ॿी जॻह ते अची वञे, त असां इन जे लाइ सेल्फ टैग यूज़ कंदासीं, डेट इज़ कॉल्ड BR। जीअं असां हिते लिखियो आहे आई एम अ कंप्यूटर साइंस स्टूडेंट। ओके, असां हिते BR लॻायूंसि पिया। BR सेल्फ टैग हूंदो आहे, हिन जो क्लोज़िंग टैग न हूंदो आहे। डेफिनेटली असां BR अहिड़ी जॻह ते इस्तेमालु थो थिए, BR यूज़ ई अहिड़ी जॻह ते थो थिए जो असां हुन खे
सेल्फ टैग ही यूज़ करे सघूं था, हुनजी क्लोजिंग जो को कमु न आहे। हाणे माय इंट्रोडक्शन जेको असां लिखियो आहे हितां माय इंट्रोडक्शन, हाणे माय इंट्रोडक्शन खां पोइ मां हुते BR लॻायो कोडिंग जे अंदरि, इन करे ही लाइन ब्रेक थी हेठि हलियो आयो, यानी असांखे जिथे BR जी ज़रूरत पवंदी त असां हुनखे BR खे यूज़ कंदासीं। अच्छा, उन खां पोइ असां जेकॾहिं माय इंट्रोडक्शन आहे ही मुंहिंजो, असां वर्ड अगरि यूज़ कयो आहे जिन्हनि स्टूडेंट्स त उन्हनि खे ख़बर हूंदी त अंडरलाइन यूज़ कबो आहे। हाणे इन अंडरलाइन जे लाइ असां हिते यू जो टैग यूज़ कंदासीं। यू, हाणे हिते क्लोज़िंग टैग अची वियो आहे। हाणे अहिड़े हवाले सां जेकॾहिं तव्हां हिन खे क्लोज़िंग, ऐं हिन जो ओपनिंग टैग बि आहे ऐं क्लोज़िंग टैग बि आहे, मां हिन खे हिते यू क्लोज़ कयां थो त हाणे ही असां वटि अंडरलाइन जो कमु कंदो। हाणे ही असां वटि अंडरलाइन जो कमु करे पियो। अच्छा, असांखे जेकॾहिं इहो बोल्ड बि करिणो आहे, यानी इन टैग खे असां बोल्ड करणु था चाहियूं त इन ई जेके अखर, जेके वर्ड जेके असांखे बोल्ड करिणो आहे, अटैलिक करिणो आहे या अंडरलाइन करिणो आहे, त उन जा टैग्स असां उन जे लाइ इस्तेमालु कंदासीं। जीअं माय इंट्रोडक्शन आहे, इन जे लाइ असां बोल्ड जो यूज़ करणु था चाहियूं त बोल्ड जे लाइ B हूंदी आहे। जीअं असांजा वर्ड हूंदा आहिनि बाक़ाइदा तौर ते आसान आहे HTML, का ॾुखी ॻाल्हि न आहे। सिर्फ़ु तव्हां वटि कंप्यूटर हुजे ऐं उन में मोबाइल हलाइण खां, ॿिया कमु करण खां बहितर आहे त तव्हां इहे शयूं इन्हनि शयुनि में विंदर कयो। हिननि शयुनि जो मुस्तक़बिल आहे। माय इंट्रोडक्शन असांजो बोल्ड थी वियो। अहिड़े हवाले सां असांखे पैराग्राफ मां को लफ़्ज़ अटैलिक करिणो आहे। जीअं फ़र्ज़ु कयो साइंस, साइंस असांखे अटैलिक खपे, पोइ असां हिन खे छा कंदासीं, हिते असां I जो टैग यूज़ कंदासीं। I जे टैग जे अंदरि साइंस खे लिखी छॾियूं, या साइंस जे लफ़्ज़ जे अॻियां पोयां क्लोज़िंग टैग लॻंदो, हेॾां असां हिन खे क्लोज़िंग टैग हणंदासीं। हाणे I तव्हां ॾिसंदो इनशाअल्लाह हेठि जो आउटपुट में असांजो I साइंस जेको आहे उहो अटैलिक थी वियो आहे। अटैलिक स्टाइल तव्हांखे ख़बर आहे, टेक्स्ट खे ॾिबो आहे, हिन खे चइबो आहे टाइपोग्राफी। हिन खे HTML जी प्रोग्रामिंग कोडिंग जे अंदरि चइबो आहे टाइपोग्राफी, यानी का बि शइ, छो त HTML हाइपर टेक्स्ट मार्कअप लैंग्वेज आहे, यानी टेक्स्ट जे अंदरि असां मार्कअप जूं शयूं बि सघंदासीं। फ़िलहालु टेक्स्ट खे टेक्स्ट सां असां उन जे मथां इफेक्ट्स हींअर सिखूं पिया। उमेदु आहे ही तव्हांखे आसानी सां सम्झ में अची विया हूंदा। वरी बि जेकॾहिं कंहिं दोस्त खे सवाल हुजे त इनशाअल्लाह बहितरीन तरीक़े सां गाइड कबो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।